बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन उमेद सां, दुआ सां त जिथे बि हूंदा ख़ुशबाश ऐं शादो आबाद रहंदा। दोस्तों, असांजो अलफ़ लैला सीरीज़ हली रही आहे, जंहिंजूं 16 क़िस्तूं असां तव्हांजे अॻियां पेश करे चुका आहियूं। उन ई सिलसिले जी अॼु 17वीं क़िस्त तव्हांजी नज़र। 3 कलंदर जो किसो पियो हले। कल्ह तव्हांखे ॿुधाए विया हुआसीं त जॾहिं हे वरी रुलंदो रुलंदो अची ॿिए हंधि पहुतो, जिथे 10 माण्हू 10 ई काणा ऐं हिकिड़ो पोढ़ो हुयो, जिन वटि अची हे रहियो। पोइ उन्हनि हिन जी ॾाढी ख़िदमत चाकरी कई, पर उन्हनि इहो ई हिनखे चयो त जेको असां वटि ॾिसी त असां खां पुछजां न। पोइ हिन ॿुधायो त उहो राति जो आधी राति खां पोइ उथी ऐं पंहिंजो मुंहुं कारो कंदा हुआ ऐं दाहूं कंदा हुआ, रोअंदा हुआ, पिटींदा हुआ। वरी सुबुह जो वरी साॻियो मुंहुं वुंहुं धोई, नवां कपिड़ा पातल। पोइ चई, मां हिननि खां खे चयोमांनि त यार, मूंखे सब्र नथो अचे, तव्हां असांखे छा वेधन आहे, छाजे करे था तव्हां पाण खे इहा सज़ा ॾियो। हुननि चयो, असां तोखे झलियो हुओसीं त असां खां पुछजां न। चई, न, मां ख़ुदा खे मञियो, मूंखे ॿुधाए। पोइ चई, मां जॾहिं हिननि खे घणो मजबूर कयो, पोइ हिननि मूंखे चयो त ठीकु आहे, तूं नथो मुड़ी पर खाईंदे नुक़सानु, मुड़ी नथो पर खाईंदे नुक़सानु। तंहिंजे करे हिन महिल बि तोखे चऊं था त भलो थी त बसि करे वञ, जीअं 10 बा भले नुक़सानु पए त पए। पोइ चई, हिननि मूंखे चयो त हिकिड़ो रिढ मुंहिंजे साम्हूं कुठनि, उन रिढ जी खल मूंखे ॾिननि। मूंखे चवनि था, हाणे इहा रिढ जी खल तूं वेड़े ऐं पंहिंजे मथां वेड़े, माना इन रिढ जे खल में तूं लिकी वञ। पोइ हिकिड़ो पखी ईंदो, उहो पखी तोखे खणी वञी हिकिड़े जबल ते लाहींदो। जेॾी महिल उते तोखे लाहे त तूं रिढ जी खल पाण तां लाहे ऐं जीअं माण्हू थी हुनजे अॻियां बीहंदे त पखी छिरकिजी तोखां डिॼी पखी भॼी वेंदो। पोइ पखी जो भॼे, पोइ तूं पंधु कजां। अधु ॾींहं जेतिरो पंधु कंदे त हिकिड़ो महल नज़र ईंदो, उन महल में वञजां। तोखे सॼो असांजो राज़, त असां काणा छो थिया आहियूं, असां पाण सां छो था कयूं, कारो मुंहुं छो था कयूं, रोंग छो था, इहो सॼो तोखे उतां ख़बर पए। मां के खल ॾिननि, मां चयो मां राज़ी आहियां, मूंखे इहो राज़ लहणो आहे, तव्हां नथा ॿुधायो त मां वञी राज़ लहां थो। हुननि चयो, असां तोखे ॿुधाईंदासीं त इहो थी वेंदो किसो वॾो, असां 10 ॼणा आहियूं, हर हिक जो अलॻि किसो आहे, तंहिंजे करे तूं वञी उते पाण इहो राज़ ॾिस। चई त मां खल में वेठजी जो जीअं वेठुसि त बराबरि हिकिड़ो पखी आयो। उहो पखी मूंखे, वॾो पखी हुजे, उहो पखी मूंखे खणी वञी हिकिड़े जबल ते लाथे। चई, जीअं हुन मूंखे उते लाथो त मां पाण तां खल लाथी। जीअं जो खल ॿाहिरि कढियमि त पखी जो मूंखे माण्हू ॾिठो, पखी छिरकिजी उॾामी वियो हले। चई, मां खल उछलाए वतुमि रस्तो, हलंदो हलंदो बराबरि अधु ॾींहं जो पंधु कयुमि त ॾिठुमि साम्हूं हिकिड़ो महल हुजे, वॾो महल हुजे। हिननि मूंखे चयो, हिन महल में अंदरि वेंदे न, उते तोखे सॼे राज़ जी ख़बर पए। चई, मां महल जो वॾो गेट हुजे, उन गेट मां अंदरि टपियुसि, वॾो महल हुजे, बादशाही महल हुजे। चई, जीअं जो मां अंदरि महल में टपियुसि त ईअं साम्हूं ॻणियां त 40 ॼणियूं आहिनि। 40 ॼणियूं, 40 ॼणियूं, पर बसि हुनखे ॾिसी वरी हुनखे ॾिस, हुनखे ॾिसी वरी हुनखे ॾिस, हिक ॿिए खां और। चई त जीअं मूं ते जो नज़र पियो न, मुंहिंजो त जीअं वात थी वियो गोदो, पर जीअं मूं ते हिननि जी नज़र पई त 40 ॼणियूं हिक ई आवाज़ चवण लॻियूं त ओ असांजा मालिक, ओ असांजा आका, तूं काथे? पूरो महीनो थियो आहे जो असां तुंहिंजो पे इंतज़ारु कयोसीं, पे तुंहिंजो रस्तो ॻोल्हियो ॾिठोसीं, काथे तूं? शुक्र आहे जो आयो आहियां। मां चयो, हे छा? ठीकु। चई, मां अॻिते वधियुसि, हिननि मूंखे वेहारियो। मां जो वेठुसि त मूंखे हिननि चयो त अॼोको ॾींहुं तूं असांजो मालिक बि आहीं, असांजो हुकुमरान बि आहीं, असां सभु तुंहिंजियूं आहियूं बानियूं, बानियूं तुंहिंजे चवण वारियूं,
जीअं चवंदे असां तीअं कंदियूंसीं, असां ते तूं जेको हुकुम हलाईंदे असां उहो मञींदियूं। हिननि जो ईअं चयो त मां अञा परेशान थी वियुसि। चई घड़ी गुज़री त मानी खणी आई। पाण बि मानी खाधनि, वॾो दस्तरखान विछाइनि, पाण बि मानी खाधनि, मां बि मानी खाधी, सभिनी गॾिजी मानी खाधी। वरी उथी सो शराब खणी आई। पाण बि पीअण लॻियूं, मूंखे बि ॾिननि। हाणे वरी हिननि मां पंज ॼणियूं थियूं। उन्हनि हिकिड़ी कालीन विछाई अलॻि, कालीन विछाए चौधारी हुनजे खुशबू इन्हनि ॿारी, खुशबू ॿारियनि ऐं गुल बुल बि रखियनि हुते। ठीकु, ॾाढो चई त मतिलबु ईअं सम्झां पियो त भणा मां त ॼण ख़्वाब पियो थो लहां। हाणे वरी हिननि छा कयो, जो तंबूरे वांगुरु सारंगी थींदी आहे उहा वॼाइण लॻी ऐं ॻाइण बि लॻी। चई मां एॾो मस्तीअ में अची वियुसि, मूंखां दुनिया जूं हर गम विसरी विया। हे जेको पाण सां हेॾा वाक़िया थिया हुआ उहे बि मूंखां विसरी विया। बसि चवां पियो त ॼाओ भॼो आहियां ऐं आहियां बि। दिलि में पियो चवां त भणा बराबरि अयाशी त इहा आहे न, असां कहिड़ियूं तोड़े बादशाह हुआसीं त असां कहिड़ियूं अयाशियूं कयूंसीं, अयाशी त बराबरि इहा आहे। चई तव्हां त निंड जो टाइम थी वियो। चई त मां चयो मूंखे निंड थी अचे। हिननि चयो त असां 40 ॼणियूं तुंहिंजियूं बानियूं आहियूं, ईअं सम्झ तुंहिंजियूं घर वारियूं आहियूं, तुंहिंजी मर्ज़ी जंहिंसां वञी तूं राति रही। मां हिकिड़ीअ सां गॾु हलियो वियुसि। मां सॼी राति सुतो पियो हुजां। सुबुह थियो मूंखे हमाम में वठी वई। मां तड़बड़ कयो, भला कपिड़ा ॾिननि उहे मां पाता। वरी मूंखे मुंहिंजे लाइ मानी अची वई, मानी आई, वरी शराब आयो। पर चई त सॼो ॾींहुं बसि मतिलबु ॼण इहो ई हुजे, वरी तव्हां त अची ॿी राति ते। वरी चई ॿी राति बि गुज़री। साईं किसो मुख़्तसिर त मां हुननि सां पूरो सॼो साल रहियुसि, पूरो सॼो साल इन ऐश आराम सुकून सां रहियुसि, ख़बर ई न पई साल गुज़री वियो। चई साल जॾहिं पूरो थियो त हिननि मूंखे चयो त काश जेकॾहिं तुंहिंजी असां सां मुलाक़ात न थिए हा, तूं असां सां मिली न हा, जेकर तूं असां सां न मिली हा, पर ॿुध हाणे जेकॾहिं असांजे चवण ते हलंदी त भलाई अथई, असांजे चवण ते हलंदी त भलाई अथई। मां चयो हा। मां हिननि सां हा कई त हे 40 ॼणियूं रोअण लॻी, हे रोअण लॻी। मां परेशान थी वियुसि त मां त हिननि सां हा कई, हे रोअण छो थियूं। मां चयो बसि कयो, रो छो थियूं, मूंखे ॿुधायो त छा थियो। हिननि चयो त असां बादशाह ज़ादियूं आहियूं, सालनि खां असां हिते रहूं थियूं, सिर्फ़ु 40 ॾींहंनि जे लाइ असां हितां वेंदियूं आहियूं, 40 ॾींहंनि जे लाइ, वरी पूरो 1 साल असां हिते अची रहंदियूं आहियूं गॾु। इहो जीअं तो ॾिठो ईअं मज़ा कंदियूं आहियूं, ख़ुशियूं मल्हाईंदियूं आहियूं। वरी साल पूरो थींदो आहे त 40 ॾींहंनि जे लाइ असां वरी वापसि हली वेंदियूं आहियूं। इहो असांजो सालनि खां वठी ईअं सम्झो त असांजी रूटीन। असांखे खुटको इहो आहे त हाणे असांजो टाइम थी वियो आहे वञण जो, पर वेंदियूंसीं 40 ॾींहंनि लाइ, वरी असां मोटंदियूंसीं, छो जो असांजी सालनि खां इहा रूटीन आहे।
पर इहो आहे त मता तूं असांजो जेको तोखे चई था वञूं त तूं उनजो उबतड़ करी। हे सॼो महल तुंहिंजे हवाले अथई, हे इन जूं चाबियूं अथई। इन महल में 40 कोठियूं अथई, 40 कमरा अथई, 40 कमरा अथई। हे चाबियूं 40 कमरनि जूं अथई। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, 39 कमरा खोलजां, 40 कमरो भुलिजी बि न खोलजां। इन खां ईअं सम्झ त परे भॼजां, दर खां ई परे भॼजां, न त ॾाढो तकलीफ़ में ईंदे ऐं असां न मिलंदियूं। मां चए जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां छो, तव्हां झलियो थी त मां छो उन कमरे में वेंदुमि। पक जी पक, वाइदो जी वाइदो, वाइदो आहे, मां तव्हां सां वाइदो आहे, मुड़साणो वाइदो आहे त मां इन कमरे में न वेंदुमि। उहो पंहिंजे त असांखे ड्रिज थो थिए त तूं रुकजी न सघंदे, तूं इहो कमरो ज़रूरु खोलींदे, ऐं कमरो खोलींदे त पोइ पंहिंजी जुदाई थी। मां चयो न, मां कमरो न खोली। चई नेठि मां हिननि सां वाइदा इक़रार कया, हिननि बि मूंसां पक पकाणियूं करे ऐं हिननि मूंखां मोकिलाए। हे 40 ॼणियूं वयूं हलियूं। हाणे महल में मां हुजां अकेलो, महल में अकेलो। पहिरियों त हिननि सां सॼो साल रहियुसि, मज़ा लॻा पिया हुआ, कचहरियूं लॻियूं पियूं। हाणे हेॾो सारो महल अकेलो मां। सो शाम जो थी, तीन चाबियूं मूंखे ॾेई वयूं, मां वञी पहिरियों कमरो खोलियो। मां जो कमरो खोलियो, जीअं उन में वञा, हल हे त को जन्नत जो महल आहे। जीअं चवंदा आहिनि बिश्त जो महल, हे त बणा को बिश्त जो महल आहे। छा त महल हुजे, हुन में वॾो हिकिड़ो बाग़ हुजे, बाग़ में ॾाढा वण हुजनि ऐं सभिनी में पकल मेवा, मेवा पकल, झिरकियूं ॻाइनि पियूं, चूं चूं झिरकियुनि जी पई अचे, पाणी वहण जो जीअं चश्मनि तां पाणी किरंदो आहे ईअं आवाज़ पे आयो। मां जो ॾिठो, एॾो मज़ो आयो। मां बाग़ में घुमण लॻुसि, गुल पियो पटे ऐं सिंघां, पखी ॿोलिनि पिया, पखियुनि जो राग पियो ॿुधां। वरी ईअं सूफ़नि ते नज़र पइजी वई, ॻाढ़ा सूफ़ हुजनि, पर जीअं सूफ़ जो पटियुमि त सूफ़ में ख़ुशबू जो हुजे। कंहिं अतुर में, मुश्क अंबीर में ख़ुशबू न हूंदी आहे जेका सूफ़ में ख़ुशबू। हर क़िस्म जा मेवा, पर बाक़ाइदे लज़ीज़ मेवा। कि मां घुमी 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 वरी नेठि उन मां निकितुसि ॿाहिरि, दर बंदि कयुमि जीअं पहिरियों हुयो, वरी अची सुम्ही पियो। ॿियो ॾींहुं थियो, वरी मां ॿियो दर खोलियो, उन में जो वञा, अबा जीअं जो उन में वञा ॾिसां त हिकिड़ो वॾो मैदान आहे। उन में रुॻो खजनि जा वण आहिनि, रुॻो खजनि जा वण, ऐं हिकिड़ी नहर पई थी वहे। उन नहर जे कपर सां गुलाब, चंबेली, मोतियो, उन्हनि जा गुल ईअं कपर सां कतार में हुजनि। एॾी जीअं जो हवा लॻे त उन गुलनि जी जो ख़ुशबू थिए त चई त बाक़ाइदे मंज़र ई अलाए छा थी वञे। चङो ईअं घुमी घुमी किनारे सां घुमी ख़ुशबू जा वास वठी मां वरी चई मोटी आयुसि, दर ॾिनुमि, वरी अची मां सुम्ही पियुसि। 3 ॾींहं वरी 3 कमरो खोलियुमि। जीअं जो दर खोलियां ॾिसां त बा हिकिड़ी 12 दरी आहे, माना 12 दरवाज़ा अथसि, फर्श हुन जा संगे मरमर जा ऐं क़ीमती पत्थर जा, मतिलबु फर्श हुजनि। तमामु अहिड़ा सुहिणा हिकिड़ा पिंजरा हुजनि, उहे पिंजरा टंगिया पिया,
उन पिंजरनि में क़िस्मे क़िस्मे जूं झिरकियूं हुजनि उहे ॻाइनि पई उन पिंजरनि में उहियूं झिरकियूं। ॾाढो मज़ो आयो। वरी मोटी आयुसि, अची सुम्ही पियुमि। चौथे ॾींहुं वरी चौथों खोलियुमि। जीअं जो चौथों खोलियां अबा अंदरि टपां, ॾिसां त हिकिड़ो वॾो महल आहे। उन में बि 40 कोठियूं ऐं उन सभिनी जा दर खुलिया पिया आहिनि। जीअं जो वञा त बा अलाए छा हुजे, मोती, याकूत, हीरा, जवाहिर, पर मतिलबु अलाए छा मां छा हुजे। मां तारीफ़ बयान नथो करे सघां, मां पाण बादशाह हुउसि, पर मां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा हीरा मोती न ॾिठा। मुंहिंजो अकुल ई दंग थी वियो। भला हे त कंहिं शहंशाह जे खज़ाननि में बि कोन हूंदा। दिलि में पियो चवां त मां हितां जो मालिक आहियां, हिन महिल हिन खज़ाननि जो मां मालिक आहियां। हीउ सॼो जेको खज़ाना आहिनि से मुंहिंजा आहिनि, छो जो 40 मायूं जेके आहिनि इहे मुंहिंजे कब्ज़े में आहिनि। इन्हनि जो मूंखां सवाइ त ॿियो केरु आहे कोन। मतिलबु चई त ईअं मां रोज़ नओं कमिरो खोलींदो, नओं कमिरो, नए कमिरे में वञा वरी अञा नई शइ, नए कमिरे में वञा वरी अञा नई शइ। मुंहिंजी बि चई ॾाढी हिकिड़ी विंदर पई थिए। तव्हां त 39 ॾींहं गुज़री विया। मां सभु कमरा 39 कमरा खोले वेठो ऐं हर हिक में मट मट शयूं हुजनि, हर हिक कमरे में मंज़र ई मट मट हुजनि। हाणे बाक़ी रहियो हो हिकिड़ो, जंहिंजे दर खोलण खां हुननि मूंखे झलियो त भुलिजी बि इहो दर न खोलिजा, इन दर जे वेझो बि न वञ। पहिरियों त चयमि त बराबरि हुननि सां वाइदो कयोसि, भला मुंहिंजो कहिड़ो कमु। पर वरी सोचियमि, हाणे चई हुयो बि 40 ॾींहं हुयो। हुननि बि चयो त 40 ॾींहंनि लाइ असां वेंदियूंसीं, मोटी ईंदियूंसीं। हुयो बि अॼु इहो आख़िरी ॾींहुं। पर चई मां 39 कमरा जो ॾिसी आयुसि त हर हिक कमरे में हर कमरे खां अलॻि मंज़र हुजे, हर कमरे खां अलॻि तमाशो हुजे। त मां पियो चवां त इन 40 में बि त को इन्हनि खां वधीक शइ हूंदी न। जेकर इहो ॾिसां, वरी चवां त न उहो झले वई हुन। वरी चवां ॾिसां भला ॾिसण में छा आहे, अंदरि भला कोन वेंदुसि, दर खोले थो ॾिसां, दर खोले थो ॾिसां, अंदरि भला कोन वेंदुसि। चई बसि मुंहिंजो बि निभाग, मुंहिंजी बि फिटल, हेॾा मज़ा लॻा पिया हुआ, पर बसि फिटल। हुननि मूंखे ॾाढो झलियो, पर हाणे तक़दीर में जो हुयो सो चई त मुंहिंजी अकुल कमु न कयो। नेठि मां पंहिंजो तबियत खां मजबूर थी, हाणे हुयो बि आख़िरी ॾींहुं, जे हिकिड़ो ॾींहुं मां इहो सब्र कयां हा, हुयो बि इहो आख़िरी ॾींहुं ऐं कमिरो बि इहो हिकिड़ो रहियो। नेठि मजबूर थी मां वञी आख़िरी ॾींहं ते 40 ॾींहं ते उहो 40 कमिरो मां चयो अॼु वञी थो खोले ॾिसां। भला अंदरि कोन वेंदुसि, हुननि मूंखे झलियो हो, अंदरि कोन वेंदुसि। चई नेठि मजबूर थी उथियुसि, चाबियूं खयमि, वञी मां उन 40 कमरे जो दरवाज़ो खोलियो। चई साईं मां जीअं दरवाज़ो खोलियो, जीअं दर जो खोलियुमि, ताक जीअं मां खोलिया त अंदरां अहिड़ी ख़ुशबू आई, मां पंहिंजी उमिरि में अहिड़ी ख़ुशबू, मां पाण बादशाह हुउसि, दुनिया घुमियो हुउसि, बादशाहनि वटि रहियो हुउसि, अमीरनि वटि रहियो हुउसि, पर मां पंहिंजी उमिरि में अहिड़ी ख़ुशबू न ॾिठी। मां न सिंघी अहिड़ी ख़ुशबू। जीअं दर खोलियुमि त बाक़ाइदे जीअं हवा जो झूटो ईंदो आहे न, ईअं अहिड़ी ख़ुशबू अची मूंखे लॻी। ऐं अहिड़ो कोन्हे, ख़ुशबूअ में असरु हुयो, जो ईअं सम्झ ॼण मूंखे मस्तु करे छॾी, मस्तु करे छॾी। मां जीअं सिंघां पियो मस्तु थींदो पियो वञां, मस्तु थींदो पियो वञां। जीअं सिंघां पियो त सम्झां पियो त हाणे मां पाण ते कंट्रोल करे नथो सघां। तव्हां त ख़बर पई त मां बेहोश थी किरी पियुसि, मां बेहोश थी किरी पियुसि। अलाए छा हो उन ख़ुशबूअ में असरु।
पाण ई वरी कुझु टाइम खां पोइ होश में आयुसि। पुछियुमि दिलि ॿधी त बि न पियो मुड़ां त भला हाणे हेतिरो थी आहे, भला हिननि झलियो आहे त मां न वञा। पर चई बसि मुंहिंजी क़िस्मत का अहिड़ी फिटल। चई नेठि उथियुसि, मां चई में अंदरि वञा। मां जो अंदरि वञा, ॾिसां त फर्श हुजनि, आला क़िस्म जा फर्श, उन्हनि ते ज़ैफ़रान जूं ऐं सोन जा ॾीआ, सोना ॾीआ, ऐं उन्हनि में ॾीअनि में जेको तेल पियल हो उन्हनि में अहिड़ी ख़ुशबू हुई जो उहे ॾिया ॿरनि पिया त उन्हनि मां जेका ख़ुशबू पई निकिरे त मुश्क ज़ैफ़रान जी जाइ न। मतिलबु सॼो बसि जिॾे निहार त रुगो ख़ुशबू ई ख़ुशबू हुजे, एॾी हुन मां ख़ुशबू पई निकिरे। सॼो महल जेको हुयो सॼो ईअं ख़ुशबू सां वासियल हुयो। बीबी मां थोरो जो अॻिते वियुसि, ॾिसां त हिकिड़ो मुश्की घोड़ो ॿधो बीठो आहे, मुश्की कलर जो घोड़ो ॿधो बीठो, बाक़ाइदे संजल, संज बंज लॻा पिया अथसि, रुगो माण्हूअ जे चढ़ण जी देरि अथसि। मां उन घोड़े खे ॿाहिरि कढियो, घोड़े खे ॿाहिरि कढी चढ़ी वियुसि घोड़े ते। घोड़े खे जो मां हीअं छिकियो हलाइण लाइ, घोड़ो चुरियो ई न, पंहिंजे जाइ तां चुरियो ई न घोड़ो। मां वरी पंहिंजो पेर हयोमांसि, ठोकर ॾिनीमांसि पेर घोड़े खे, जीअं धकु हणिबो आहे, ईअं पेट ते लत हईमांसि, पर वरी बि न चुरियो। मां उते घोड़े सां गॾु ई हिकिड़ी सोनी काठी हुई, जीअं लकुण चइजे पर सोनी हुई, सोनी। चई मां उहो लकुण सम्झी ऐं मां हिनखे धको हयमि त भला हाणे हिन सां नथो हले त भला लकुण हणांसि त जीअं हले। मां जीअं हिनखे उहो लकुण हयो सोनो, जीअं हिनखे धकु लॻो त हे हिणकण लॻो, हिणकण लॻो ऐं ईअं खणी पंहिंजो ईअं ॿाहूं खोले उॾामण लॻो। घोड़ो उॾामियो, मां घोड़े ते चढ़ियल हुयुसि, घोड़ो मूंखे खणी वठी थो उॾामई। अंदाज़ो इहो हुयो त पूरो पहर, तॾहिं त कलाक या मिंट कोन हूंदा, पहरनि जा अंदाज़ा हूंदा। चई अंदाज़ो कयुमि त पूरो पहर मूंखे पे उॾाइनि। ख़बर त एॾी महिल पई त हिकिड़ी छित ते अची बीठो लथो, उते मूंखे न पंहिंजी पुठीअ तां लाथो। जीअं मां हुन तां लथुसि त पंहिंजो पुछु जेको हुयुसि हीअं थोरो पोइते थी पंहिंजो पुछु मूंखे अहिड़ो हईं ज़ोर सां, चई मां त अञा पाण संभालियां पियो न। हुन जीअं मूंखे लाथो त हीअं पोइते मुड़ी ऐं अहिड़ो मूंखे ज़ोर सां पुछु हईं, घोड़ो पंहिंजो पुछु ज़ोर सां हणंदो आहे, चई मूंखे अहिड़ो पुछु ज़ोर सां हईं जो मुंहिंजी जेका खॿी अखि आहे, मुंहिंजी खॿी अखि बाक़ाइदे ठका निकिरी वियो, सम्झुमि त दोॾो निकिरी वियो। हीअं हथु लाहियां त सॼो रतो रत। छित तां लथुसि, जीअं जो छित तां लहां ॾिसां त उहो 10 ई काणा, जिन वटि मां राति रहियो हुउसि, जिन मूंखे झलियो हो, जेके पाण वीचारा रोअंदा त बणाई असां छा कयोसीं, पंहिंजो मुंहुं कारो कंदा। जिन खे चवां पियो त मूंखे ॿुधायो त तव्हां सां छा थियो, त चवनि पिया त अड़े असां खां न पुछजांइ, पुछंदे नुक़सानु खाईंदे। पर मूंखे चई खुटी खयल, मूंखे खुटी खयल। नेठि मूंखे हिननि उहो ॾसियो, मां वञी उते पहुतुसि, उते हुननि बि मूंखे माइनि चयो त असांजो इंतज़ारु 40 ॾींहं कजां, भुलिजी बि 40 कोठी में न वञजांइ। 49 ॾींहं बि सब्र कयुमि, हिकिड़ो ॾींहुं जे सब्र कयां हा, सब्र कोन कयुमि। उतां निकितुसि, घोड़ो खणी आयो, अची अखि बि साॻी निकिती, हेठि जो लहां ॾिसां त साॻा 10 ई काणा बीठा आहिनि। जीअं जो उन्हनि मूंखे ॾिठो, मूंखे ॾिठुनि त मूंखे सलाम कयनि।
मां चयोमांसि दादा छा था ॾिसो, मां बि हाणे तव्हां जहिड़ो थी वियो आहियां। सो हाणे मां बि चवां थो बराबरि यार, हाणे तव्हां ते महिर न आहे, तव्हां जेको न कंदा हुओ, तव्हां इहो पंहिंजो कारो मुंहुं कंदा हुओ न, हाणे तव्हां ते महिर न आहे। मां चवां थो त हाणे मूंखे बि काराए आणे ॾियो त मां बि पंहिंजे मुंहं ते काराए मलियां, ऐं मां तव्हां यार मूंखे हाणे पाण सां गॾु रखो, मूंखे पाण सां गॾु रखो। बराबरि तव्हांजो ॾोह न आहे, तव्हां जेका न पाण ते काराए मली ऐं पाण खे मारींदा हुओ, त थोरी ग़लती जे करे भणा ॾिस त केॾी अयाशीअ मां निकिरी आयासीं। सो बराबरि यार, हाणे मूंखे बि पाण सां गॾु रखो, मूंखे बि काराए ॾियो त मां बि पंहिंजे मुंहं ते काराए मलियां। उन्हनि मूंखे चयो त न, कसम आहे ख़ुदा जो, तोखे असां पाण सां गॾु न रहंदासीं, हितां बाबा निकिर। मां चयोमांसि यार ईअं न कयो, मूंखे पाण सां रहाए। हाणे जहिड़ा तव्हां तहिड़ो मां, ऐं वॾी ॻाल्हि हिक ॿिए जे राज़ जी बि ख़बर पइजी वई। उन्हनि चयो त न, असां तोखे न रहंदासीं, हितां बाबा निकिर। ये ज़ोर ई मूंखे धिके, ऐं मूंखे पाण वटां कढियो न, काॾे वञा, रहनि कोन, ॾाढो परेशान थियुसि। दिलि में पियो चवां त हाणे ॾिसां त मुंहिंजे तक़दीर में छा लिखियलु आहे। किथां पंहिंजी बादशाही छॾी अथमि, किथां ॿेड़ो ॿुॾो आहे मुंहिंजो, किथां उतां वरी पाण बचायो अथई, वरी जेको सुवार खे मारियो अथमि, वरी अची ॿेट ते किरियो हां, वरी उहो नंढड़ो छोकिरो वीचारो जंहिंखे नदियूं में ॾसियो हो त तोखे मारींदो, वरी उन वीचारे खे ॾिस त उन सां 40 ॾींहं रहियो हां, न चाहींदे बि उहो वीचारो मुंहिंजे हथारां मरी वियो। वरी अची हिन काणनि वटि पहुतो हां, हिते ॾिस त छा तिलसम ॾिठा अथमि। वरी नेठि मजबूर थी हिननि झलियो, तॾहिं बि कोन मुड़ियुसि। वरी वञी हुते, भला उते बि केॾा मज़ा लॻा पिया हा, ईअं सम्झो 40 ज़ालूं हूं मूंखे, ईअं महल लॻा पिया, बाक़ाइदे मज़ा हर शइ। ऐं वरी मूंखे चई बि वई त 40 ॾींहं रुॻो इंतज़ारु कजां, 39 ॾींहं इंतज़ारु कयुमि, झलियुनि बि मूंखे, मां त बि चवणु कोन कयो। साॻियो हिन महिल काणो बि थी वियुसि, उहे मज़ा बि विया हलिया। वॾी ॻाल्हि इहा त इहे काणा मूं जहिड़ा उहे बि मूंखे पंहिंजो नथा कनि। हाणे काॾे वञा, अलाए मुंहिंजे मुक़दर में छा लिखियलु आहे। चई त ॾाढो ॾुख पियो थिए, अखियुनि में पाणी अची वियो, रोंदो रोंदो पोइ हलियुसि। मां चयो भला हाणे ॾिसां क़िस्मत काॾे थी छिके। ऐं बराबरि हुननि वांगुरु पियो चवां त केॾी त मुंहिंजी ज़िंदगी आराम सां पई गुज़रे, पर फुज़ूल ॻाल्हियुनि में मां पाण खे मुसीबत में विझी छॾियो। फुज़ूल ॻाल्हि, हो बि इहो चवंदा हुआ न त केॾो त असांजी आराम सां ज़िंदगी पई गुज़रे, फुज़ूल ॻाल्हि में पाण खे मुसीबत में विझी छॾियोसीं। पोइ चई बसि दिलि भॼी पई, जीअं जो न हुननि मूंखे उतां कढियो, आयुसि अची हिकिड़े हजम वटि, पंहिंजी ॾाढ़ी बि कूड़ायमि, मथो बि कूड़ाए, भिरूं भिरूं कूड़ाए, पोइ चई निकितुसि। पोइ मुल्क चकर हणंदो, कॾहिं किथे। बसि इहो शुक्र आहे त रब मूंखे सलामत रखियो, माना किथे अहिड़ी का मौत जी ॻाल्हि कान आई। बचियुसि, तकलीफ़ूं आयूं पई पर बचंदो पियो आयुसि, हयाती हुई। त हलंदो अची अॼु शाम हिते बगदाद में पहुतुसि। मुसाफ़िर खानो कोन मिलियो, आयुसि हिन घिटीअ में, ॾिसां त हे 2 ॼणा मूं जहिड़ा इहे बि परेशान बीठा आहिनि। मां कयोमानि सलाम, चयोमानि अदा मां परदेसी। हिननि चयो त यार असां बि परदेसी आहियूं, कंहिं अझे जी ॻोल्हा में आहियूं। पोइ असां 3 ॼणा ॾिठोसीं हिक ॿिए खे त 3 अखियुनि खां विकाणा, 3 जा मुहांडा बि हिक जहिड़ा, क़िस्मत खणी 3 खे गॾायो आहे। 3 खणी मूंखे हिक ॿिए खे गॾायो आहे। पोइ चई अलाह साईं, बीबी तोखे ॾिनो ईमान जो दर खड़कायोसीं त तूं असांखे राति रहाई आहे। मुंहिंजो अथई हाल इहो, जंहिंजे करे मुंहिंजी इहा अखि बि वेई हली, हे ॾाढी मुछूं जेके मां चट पंहिंजूं करायूं न, मुंहिंजो हाल इहो। हिन जो किसो त वरी सभिनी खां वाह जी वाह। छोकिरी जे चयसि त ठीकु आहे, हाणे तो पंहिंजो किसो ॿुधायो, भले तूं वञ। चई त न, मां ॿियनि जो बि किसो ॿुधां, मां पोइ वेंदुमि। मां ॿियनि जो बि किसो ॿुधां, मां पोइ वेंदुमि। हाणे हिन 3 कलंदरनि जा किसा पूरा थिया, 3 कलंदरनि पंहिंजा किसा ॿुधाया। हाणे छोकिरीअ ख़लीफ़ो हारून रशीद, उनजो वज़ीर जाफ़र ऐं जलाद मसरूर, उहे बि आम कपिड़नि में हुया। उन्हनि ॾे मुंहुं करे छोकिरीअ चयो त भला हाणे तव्हां चओ था असां परदेसी आहियूं, भला हाणे तव्हां बि पंहिंजो किसो ॿुधायो। जाफ़र
ॿुधायसि किसो त किसो असांजो छा आहे? इहो आहे त परदेसी आहियूं, आयासीं अॼु हिते मुसाफ़िर खानो कोन लधो तो अची वई हिते तुंहिंजे दर खड़कायोसीं, उमेद सम्झी त मन असांखे रहण जी जाइ ॾे। असांजो किसो इहो थी, असांजो को अहिड़ो माना को अजीब किसो न आहे, असांजो किसो इहो थी, असां वापारी माण्हू। छोकिरी चवनि त पोइ ठीकु आहे, बसि हाणे तव्हांजो किसो इहो आहे त पोइ मां तव्हांखे जान जी अमानत थी ॾियां, बसि हाणे तव्हां भले सभु वञो। हे सभु निकिता ॿाहिरि, हलंदा हलंदा बाज़ार में जेॾीमहिल पहुता त ख़लीफ़े आम माण्हुनि जे कपिड़नि में हो। ख़लीफ़े कलंदरनि खे चयो त अञा सुबुह न थियो आहे, माना इहो आहे त पोयों असुरु हुयो। हुन टिनी कलंदरनि खे ख़लीफ़े चयो त अञा सुबुह न थियो आहे, हिन महिल तव्हां काॾे वेंदव? आहियो बि परदेसी, तव्हां वेंदव काॾे? हुननि चयो त हाणे असां परदेसी आहियूं, इहा बि हुनखे शाबस आहे जो एतिरो राति असांखे पाण वटि रहाई। भला हाणे जेका क़िस्मत जिॾे छिके वई त जेका हूंदी क़िस्मत, ख़बर त असांखे बि न आहे त वञूं काॾे। ख़लीफ़े चवनि त हाणे तव्हां हीअं कयो, अॼु जेसि ताईं फजर थिए तेसि ताईं तव्हां असां सां गॾु हुजो। हिननि चयोसीं तव्हांजी मर्ज़ी, महिरबानी तव्हांजी। ख़लीफ़े जाफ़र खे चयो त हाणे हिननि खे वठी वञ, पाण में पंहिंजे महल में वठी वञेसि। जाफ़र वज़ीर हुयुसि, चई तूं हिननि खे पंहिंजे महल में वठी वञ, सुभाणे सुबुह जो हिननि खे दरबार में वठी अचिजांइ। जाफ़र चयो जी साईं। जाफ़र हिननि खे पाण सां गॾु वठी वियो, ख़लीफ़ो पंहिंजे महल में वापसि आयो। राति बची अञा थोरी, ख़लीफ़ो जो सुतो, सॼी राति जो उजाॻो, पर ख़लीफ़े खे निंड न आई। सुबुह थियो, वेंदी सेंदी, ख़लीफ़ो तयारु थी अची दरबार में वेठो, कुर्सीअ ते वेठो। सभु अमीर वज़ीर अची पहुता। ख़लीफ़े जाफ़र खे चयो त 3 छोकिरियूं ऐं 2 कुतियूं, 2 कुतियूं जिन कुतियुनि खे मारनि पई। जाफ़र वज़ीर खे चई त 3 छोकिरियूं ऐं 2 कुतियूं ऐं 3 कलंदर मुंहिंजे साम्हूं हाज़ुर कर, हिन महिल। हाणे उते त वीचारो थी वेठो, हिनखे किसो ॿुधणो। हाणे हिन महिल त ख़लीफ़ो हुयो न, हुकुम जारी कई त 3 छोकिरियूं, 2 कुतियूं ऐं 3 कलंदर जेके आहिनि उहे हिन महिल मुंहिंजे साम्हूं पेश कर। बादशाही हुकुम थी वियो। 3 कलंदर त हिन वटि हुया, बाक़ी नौकर भॻा, सिपाही भॻा, वञी हुन छोकिरनि खे चवनि त मां तव्हांखे ख़लीफ़े हारून रशीद घुरायो आहे, पर कुतियुनि समेत हाज़ुर थियो। हाणे ख़लीफ़े खे केरु जवाबु ॾे? छोकिरियूं बची पहुतियूं, मुंहं ते निकाब पियल हुजनि, आयूं साईं असांखां का ख़त आहे। जाफ़र हिननि खे वज़ीर ॻाल्हायो। जाफ़र चवनि त तव्हां परेशान न थियो, तव्हांखे जान जी अमान आहे, छो जो पहिरियों तव्हां असां ते अहसान कयो। ऐं तव्हां असांखे सुञातो बि कोन हो, असांखे राति रहाई हुयव। तव्हांखे ख़बर आहे त राति केरु हो ऐं हिन महिल हो केरु आहे? इस्लामी ख़िलाफ़त जो ख़लीफ़ो हारून रशीद आहे, जेको राति तव्हां वटि आयो हो। हाणे बहितर भलाई तव्हांजी इन में आहे त जेको बि चओ सच चओ, कूड़ जी गुंजाइश न आहे। पंहिंजो किसो बयानु कयो, छो जो ख़लीफ़ो पाण अखियुनि सां तव्हांजो राति ॾिसी आयो आहे। हिते छोकिरनि जो हाणे चिताए ॾिठो त सुञातुनि त हा बड़ा बराबरि कपिड़ा खणी ॿिया आहिनि, पर हुया त हे। वज़ीर चवनि त बादशाह पाण तव्हांजो ॾिसी आयो आहे इहो रंग, त तव्हांजो किसो छा आहे ऐं इन कुतियुनि जो किसो छा आहे? कूड़ण जी या भॼण जी गुंजाइश का बि कान्हे का, माफ़ीअ जी इन में गुंजाइश न आहे त न आहे ॿुधाइणो बि आहे, पर सच ॿुधाइणो।
छोकिरियुनि ॾिठो ख़लीफ़ो आहे, ख़लीफ़े जे अॻियां त कूड़ जी या भॼण जी गुंजाइश बि कान्हे। उन मां जेका वॾी छोकिरी उहा अॻिते वधी। हारून रशीद ॾे निहारे चई त अमीरुल मोमिनीन, मां पंहिंजो तव्हांखे किसो ॿुधायां थी। राति बराबरि तव्हां ॾिसी आया हूं। मुंहिंजो किसो बि ॾाढो अजीब ऐं ग़रीब अथव। इबरत हासिल करण वारनि जे लाइ बाक़ाइदे इबरत जो किसो ऐं नसीहत हासिल करण वारनि जे लाइ नसीहत आहे। मुंहिंजो किसो अहिड़ो अथव। ऐं सभु कन ॾेई ऐं ख़ामोशी सां उन वॾी छोकिरी जो किसो ॿुधण शुरू लॻा। हाणे वॾी छोकिरी अवल किसो पंहिंजो शुरू कयो। वॾी छोकिरी हाणे वॾी छोकिरी कहिड़ो किसो शुरू कयो उहो सुभाणे खणंदा।